सुरमू पाताई पर पाए ना जाताई। आज़ाद पीयू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार चरवार। प्यारा सिंधवासियो, अॼु तव्हांजे लाइ हिकु नई ऐं ज़बरदस्त कहाणी खणी आया आहियूं। हीअ कहाणी हिकिड़े बादशाह ऐं हिकु सौदागर जी धीउ जी आहे। सिम जा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, पर हीउ ज़माने जो हिकिड़ो बादशाह हूंदो हो। से हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे त को बादशाह शिकार जे ख़्याल सां तीर कमान खणी जंगल ॾांहुं निकिरी अची रवानो थियो। जे बादशाहनि जा बादशाहाना शौक़ु हूंदा आहिनि, सो जंगल में शिकार कंदे कंदे हलंदो फिरंदो घणो अॻिते निकिरी वियो। से बादशाह जो घणो अॻिते निकिरी वियो त बादशाह खे अची वञ लॻी, सो पाणी जी तलाश में हेॾां होॾां वाॼाइण ऐं घोड़े खे डोड़ाइण लॻो। हलंदो हलंदो थोरो अॻिते अची ॾिसे त के परे खां के औरतूं पाणी पियूं भरीनि। उन्हनि औरतुनि ते वञी बादशाह जी नज़र पई। बादशाह ॾिठो त औरतूं खूह तां पाणी पियूं भरनि, सो बादशाह उहो हाल ॾिसी अची माइन खे वेझो थियो ऐं दिलि में ॾाढो ख़ुशि थियो त हाणे को पाणी ढुकड़ो मिलंदो, पी को उञ उजायां। बादशाह जे घोड़े खे डोड़ाए अची उन खूह जे वेझो पहुतो। छा खणी ॾिसे त मार खूह जे भर में हिकु माई जो लाश पियो आहे। से बादशाह ॾिठो त खूह जे भर में हिकु माई जो लाश पियो आहे, जंहिंजी सिसी लभई कान ऐं चार छोकिरियूं जेके उमिरि में नंढियूं नेटियूं ऐं शिकिल सूरत में सुहिणियूं हुयूं, से सिसी वढियल लाश जे चौधारी बीठियूं आहिनि। उहे साईं चार नौजवान छोकिरियूं पाण में गुफ़्तगू करे रहियूं आहिनि, ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि, उन सिसी वढियल लाश ते तबसरो करे रहियूं आहिनि। बादशाह साईं वक़्त जो बादशाह हो, सो ॾिठाई त इन लाश मुतालिक़ मन का मालूमात मिली पए, सो उते परबरो बि छोकिरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु लॻो। हिकिड़ी छोकिरी ने चयो त हल, हिन ज़ाल खे वारनि सां ॾाढी का प्रीत हुई। तंहिं ते वरी ॿी छोकिरी चयो, हवदी वारनि सां प्रीत हुयसि, पर ॾंदनि सां बि का ॾाढी दिलि हुयसि। मायूं सही मायूं हूंदियूं आहिनि। वरी टी माई तबसरो कयो, हवड़ दी सुरमे सां बि ॾाढी शौक़ु हुयसि, सुरमे जी बि शौक़ीन हुई। आख़िर में सही चौथी छोकिरी नौजवान जेका ॿियनि खां शिकिल छिबी में वधीक मोचारी ऐं अकुल में कुझु अॻभरी नज़र पई आई। तंहिं वरी चयो, हवड़ी अदी हओ, वीचारी सुरमो त पातो पर पाए न जाताई। छोकिरियुनि जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी बादशाह सख़्तु हैरत में पइजी वियो। बादशाहनि जा बादशाहाना ख़्याल हूंदा आहिनि, सो बादशाह दिलि में सोचणु लॻो, चवणु लॻो त औरत जी सिसी बि ग़ाइबु आहे, तॾहिं बि हिन छोकिरियुनि खे कीअं ख़बर पई त उहे इहे ॻाल्हियूं पियूं कनि। बादशाह सोचियो त इन्हनि खां राज़ मालूम कजे, सो बादशाह नेठि अची उते छोकिरियुनि पहुतो ऐं छोकिरियुनि खां पाणी घुरियाई। छोकिरियुनि से बादशाह खे ख़ुशी सां पाणी पियारियो। बादशाह पाणी पी वञी ढओ कयो ऐं छोकिरियुनि खां पुछाई त हिन मोल ज़ाल बाबति अवां पाण में जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे अवां कीअं सम्झूं। तंहिं पहिरीं छोकिरी चयसि, छोकिरी जवाबु ॾिनसि, जेकी ज़ालूं वारनि जूं शौक़ीन हूंदियूं आहिनि, से हर वारनि खे तेल मखींदियूं आहिनि ऐं फणी ॾींदियूं आहिनि, जंहिं करे संदनि पुठी ते अलबत तेल लॻी वेंदो आहे। ऐं हिन माई जे पुठी ते बि तेल लॻल जा निशान नज़र आया आहिनि। तॾहिं मूं सम्झो त हिन ज़ाल खे वारनि सां ॾाढी का शौक़ु हुई, वारनि जी ऐं शौक़ीन हुई। साईं तंहिं ते ॿी छोकिरी चवणु लॻी त बादशाह ॾंदनि जी शौक़ीन ज़ालूं ॾंदनि खे तमामु घणो मुसाग वग़ैरह हणंदियूं रहंदियूं आहिनि, जंहिं करे हुनजी नुंहुं जूं पाणूं बि मुसाग हणंदे हणंदे ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। सो हुन जा नुंहुं बि ॻाढ़ा ॾिठुमि, तॾहिं सोचियमि त हिन खे पंहिंजे ॾंदनि सां ॾाढी का दिलि हुई। उते साईं टी छोकिरी चयो त जेके मायूं घणो सुरमो हणंदियूं आहिनि, जेके तमामु घणो सुरमो हणंदियूं आहिनि, निकाह कंदियूं आहिनि, से उनजा लहंगा वरी पंहिंजे चोले जे दारूं सां उगी छॾींदियूं आहिनि। मतिलबु कि सुरमो जेको अखियुनि मां थोरो घणो ॿाहिरि निकिरंदो आहे या वहंदो आहे, त उहे पंहिंजे चोले सां उगे छॾींदियूं आहिनि। सो हिन माई जे चोले ते बि अहिड़े क़िस्म जा मूं निशान ॾिठा, दाग ॾिठा, तॾहिं सम्झमि त हिन औरत खे सुरमे सां तमामु घणी
मुहबत हूंदी हुई ऐं पंहिंजो पाण खे ठाहींदी हुई, सुरमा हणंदी हुई। पछाड़ी में ते बादशाह चौथी छोकिरी खे चयो, हाणे तूं ॿुधा त कीअं हिन मोल औरत जे बारे में तो चयो त सुरमो पाताईं पर पाए न ॼाताईं। छोकिरी ते जवाबु ॾिनो, बादशाह सलामत जे जान जे अमान मिले त अव्हांखे हिकु ॻाल्हि चवां। बादशाह तरफ़ां जॾहिं खेसि जान जी अमान मिली तॾहिं चयाईं त बादशाह सलामत हिन ॻाल्हि खे सम्झण लाइ अव्हांखे मूंसां शादी करणी पवंदी। छोकिरीअ जी इहो शर्त ॿुधी बादशाह हेकर त मुंझी वियो, पर बादशाह सोचियो त हीअ छोकिरी का वरी अकुल वारी लॻे थी ऐं हिन सियाणी छोकिरी सां शादी करणु घुरिजे ऐं हिन जी जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जी परख हुजणु घुरिजे त हीअ कहिड़ा राज़ पाण वटि संभाले वेठी आहे जो सिसी वॾे औरत जे बारे में बि चवे पई त सुरमो पाताईं पर पाए न ॼाताईं। सो साईं उन राज़ खे सम्झण लाइ बादशाह खे शादी ज़रूरु करणी पवंदी। बादशाह इहो सोचियो त शादी करणी पवंदी। बादशाह ने हेठि उतां उथी मोटी पंहिंजे महलात में आयो ऐं चयाईं त हाओ, छोकिरी खे चई आयो त हाओ तोसां शादी कंदुसि। उहा साईं अकुलमंद छोकिरी हिकु सौदागर जी धीउ हुई जो मुल्क जो वॾे में वॾो सौदागर हूंदो हो। हू सौदागर जी सिकिल ते धीउ, उहो सौदागर दरिया जे किनारे ते पंहिंजे हिकिड़े आलिशान महलात में रहंदो हो। ॿिए ॾींहुं थी बादशाह उन सौदागर ॾांहुं पंहिंजे वज़ीर जे हथां शादी जो पैगाम मोकिले ॾिनो। जेको थी सौदागर ॿुधी पंहिंजे सिर ते ॾाढो ख़ुशि थियो, पर धीउ संदसि हिकिड़ी दादली थी हुई, सिकिल जी धीउ हुई, त सोचांई त हुन खां पुछा ज़रूरु कजे। सो साईं बादशाह जो पैगाम अची धीउ खे ॿुधायईं, जंहिं बादशाह सां शादी करण जो जेको बादशाह सां वाइदो कयो हो ऐं बादशाह खे जेको ऑफर ॾिनी हुअसि तंहिंजो इक़रार कयईं त हाओ, चईं बाबा हाओ ऐं बादशाह सां शादी कंदसि। पर चईं त बाबा हीअ शर्त आहे, जेको बादशाह खे शर्त क़बूल करणो पवंदो। शर्त इहो आहे त जेको पंहिंजो महिलात ठहियलु आहे इन जे भरिसां हिकु ॿियो वॾो महिलात तयारु करायो वञे ऐं शादी खां पोइ असां हिते ई रहंदासीं। साईं उहो पैगाम बादशाह ताईं पहुतो। बादशाह उहो शर्त मंज़ूरु कयो। बादशाह बादशाह जे हुकम जी देरि हुई। 2-4 ॾींहंनि में ई बादशाह जे जेको महिलात हो उहो जुड़ी रास थियो, जेको सौदागर जे महिलात जे बिल्कुलु ई वेझो हो। तमामु सुहिणो प्यारो महिलात जुड़ी रास थियो ऐं कुझु ई ॾींहंनि खां पोइ बादशाह घणनि धोल तमामनि ऐं वॾी धाम धूम सां हिन सौदागर जी धीउ सां शादी रचाई ऐं पोइ ॿई अची उन नए आलिशान महिलात में ज़िंदगी गुज़ारण लॻा, पर ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। नई नवेली कुंवार मिलण खां पोइ, नई शादी खां पोइ बादशाह खे ख़ुशी में उहा ॻाल्हि ई विसरी वई त हिन छोकिरी सां जंहिंसां हिन शादी कयो आहे कहिड़े शर्त ते शादी कई हुअईं ऐं कहिड़ी ॻाल्हि हिन खां पुछणी हुई। छोकिरी अलबत पंहिंजे पीउ खे सॼी ॻाल्हि वेही पहिराईती करे ॿुधाए छॾी, जंहिं हुनखे हर तरह जी मदद करण जो आसिरो ॾिनो। तंहिं ते छोकिरी पीउ खे चयो त बाबा लिख चुप में हिन महिलात खां वठी पंहिंजे महिलात ताईं हिकु सुरंग तयारु कराए ॾियो। थोरी घणी ॾींहं जॾहिं उहा सुरंग बिल्कुलु तयारु थी वई तॾहिं हिकु ॾींहुं सौदागर बादशाह खे पंहिंजी दावत ॾेई आयो। सौदागर पंहिंजे छोकिरी जे मुड़ुस खे दावत ॾिनी बादशाह खे त अचु मूं वटि, ऐं तुंहिंजी दावत कई आहे। ऐं दावत जे बहाने बादशाह खे पंहिंजे महिलात में वठी आयो। बादशाह जॾहिं महिलात जो दरवाज़ो लंघियो तॾहिं छोकिरी छा कयो जो हिकदमि हार सिंगार करे 9 लखो हार पाए बादशाह खां अॻु में ई पंहिंजे पीउ जे महिलात में पहुची वई। पंहिंजे पीउ जे महिलात में पहुची वई ऐं हिकु पलंग ते ठही ठुकी उते वेही रही। बादशाह जॾहिं सौदागर जे महिलात अंदरि पहुतो ऐं उते हिकु पलंग ते पंहिंजी ज़ाल खे वेठल ठाहीं तॾहिं हैरत में पइजी वियो। बादशाह हैरत मां उथी खड़ो थियो। तंहिं ते सौदागर चयसि त साईं उथी छो बीठा आहियो? बादशाह चयसि त हिकिड़ी क़ीमती रुमाल महिलात में विसारे आयो आहियां, उहो खणण थो वञा। बादशाह जेसि ताईं पंहिंजे महिलात में पहुचे तंहिंखां अॻे छोकिरी सुरंग मां लंघी अची जिते बादशाह खां अॻु में ई अची उते सुती जिते बादशाह खे सुतल छॾियो हुयो। बादशाह अची घर ॾिसे त ज़ाल त उते ई सुती पई आहे। हू वरी सौदागर जे महिलात ॾांहुं उथी हलियो त छोकिरी वरी सुरंग रस्ते साॻी पोशाक सां वञी
पंहिंजे पीउ जे घर में कमकार में लॻी वई। बादशाह थी परेशान थी पियो। बादशाह ॾिठो आख़िर माजरा कहिड़ी आहे, हुनखे वरी बि पक न थी। सो घड़ी खनि उते वेही पोइ सौदागर खे चवणु लॻो त अफ़सोस, ऐं वरी बि पंहिंजी क़ीमती मुंडी घर छॾे आयुसि, उहा खणी थो अचां। ईअं चई वरी उथी हू पंहिंजे महिलात ॾांहुं हलियो। छोकिरी वरी बि सुरंग रस्ते अची साॻी पलंग ते सुम्ही पई। बादशाह अची ॾिसे त मार ही त हाणे बि सुती पई आहे। उते हू सफ़ा मुंझी पियो। नेठि पंहिंजी ज़ाल खे उथारे खांसि पुछणु लॻो त तुंहिंजे पीउ जे महिलात में तो जहिड़ी साॻी पोशाक वारी, बल्कि हू बि तो जहिड़ी ॿी का औरत बि वेठल आहे छा? मां त उनखे ॾिसी भुलिजी थो पवां, ॼण त उहा बिन तूं आई। मूंखे ॿुधा त उहो कहिड़ो राज़ आहे, उहो कहिड़ो इसरार आहे। उन ते छोकिरी चयो त बादशाह सलामत, अवां त मूंखे हथ सां हिते पलंग ते सुम्हारे विया हुआ। ॿाहिरि बानियूं गोलियूं कमु कर में लॻियूं पियूं आहिनि, ऐं निंड मां बि मूंखे अवां अची पंहिंजे हथनि सां उथारियो आहे। ऐं कीअं हूंदसि, शायदि अवां भुलिया आहियो। माण्हू जहिड़ा हज़ारे पोशाक हिकु जहिड़ियूं अजायो छो वेठा, वीचार करियो। बादशाह चयो, न हाणे मूंखे पक थी वई त उहा तो जहिड़ी ॿी का औरत आहे। ईअं चई बादशाह सौदागर जी महिलात में वरी मोटी वियो। सौदागर जो धीउ सां अॻे ई सलाई हो, तंहिं अची उन विच में पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾेई छॾियो हो त हिकिड़ो गुराब ईअं तयारु करे ॿियारियो जो रुॻो पग खणण जो देरि हुजे। जॾहिं कचहरी पूरी करे बादशाह उथणु लॻो, तॾहिं सौदागर चयोसि त हिकिड़े ॾूरां विलायत थो वञा, अॻु पोइ थोरो तरसी उसां खां मोकिलाए पियो वञो। बादशाह उते ई तरसी पियो। सौदागर चयो त असांखे मोकिलाए पियो वञो, असां ॾूरां मुल्क ॾे वञूं पिया। होॾां ते छोकिरी छा कयो जो बादशाह जो अलो तलो ॿुहारे हीरा जवाहर ऐं ॿी मिल्कियत खणी सुरंग रस्ते अची पंहिंजे ॿी पीउ जे महिलात में पहुती। सौदागर पोइ बादशाह जी उहा मिल्कियत ऐं पंहिंजो समूरो माल मता खणी वञी गौराब में रखायो, ऐं पोइ सभु माण्हू बादशाह खां मोकिलाए अची गौराब में वेठा। ऐं गौराब खे खणी हाकारियऊं। गौराब अञा हलणु शुरू मस कयो, सौदागर जी धीउ उतां बादशाह खे जेको खांसि मोकिलाइण लाइ अञा ताईं किनारे ते बीठो सॾु करे चयो त बादशाह सलामत, हुन मोल ज़ाल बि हीअं पंहिंजे मुड़ुस खे सुरमू पारायो हो, पर तकड़ कयई जो सुरमू पारायईं पर पाराए न ॼाणियईं, ऐं मूंखे इजो हथनि सां सुरमू पारायो पई वञा। मूं पंहिंजो शर्त पूरो कयो, हाणे ख़ुदा हाफ़िज़। उहो ॿुधी बादशाह खे मोल ज़ाल जी लाश वारो वाक़ियो यादि अची वियो, ऐं जॾहिं समूरी ॻाल्हि सम्झाई तॾहिं ॾाढो परेशान थियो। आख़िर हू पंहिंजे महिलात में मोटी आयो ऐं टपण जे अची जांचियाई, हिकारी ॾंद ऐं आङुरियूं अची वियसि। बादशाह हैरान परेशान थी वियो त ज़ाल त अॻु में ई वॼाए वेठी हुई। बादशाह ॾिठो त ज़ाल त अॻे ई विञाए वेठो आहियां, पर सॼी मिल्कियत तां बि हथ धोइणा पइजी विया आहिनि। सो साईं होॾां सौदागर ऐं संदसि धीउ उहो त समुंडी सफ़र ते रवाना थी विया। लाचार वीचारो बादशाह माछड़ी करे वेही रहियो। सो साईं, उमेदु आहे त कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त सुरमू पाइण ऐं पाए ॼाणण में केतिरो फ़र्क़ु आहे। त उमेदु आहे हिन क़िस्म जूं कहाणियूं खे सम्झण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ॾिसंदा रहंदा। तव्हां में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।